नवाबशाह जे ए सेक्शन थाणे जी हद मोहिनी बाज़ार जी रवाशन बेवा औरत मुस्मत इरफाना बुगियो पंहिंजी ॿिनि मासूम न्याणियुनि मुक़दस ऐं इकरा बुगियो सां गॾु प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त संदसि मुड़ुसु माशूक बुगियो 2011 में रोड हादसे में फ़ौत थी वियो, जंहिंखां पोइ संदसि ॾेर उन जी जाइ ते कब्ज़ो कयो आहे। हक़ घुरण ते संदसि पुट खे धकु हणी ज़ख़्मी कयो आहे। संदसि ॾेर मंज़ूर बुगियो ऐं हुनजे साथियुनि शुरू खां संदसि मुड़ुस जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे। कुझु ॾींहं अॻु हुननि घर में दाख़िल थी कब्ज़ो करण जी कोशिशि कई त उन ते हुनजी न्याणियुनि ऐं पुट मुदस्सर ते तशदुद कयो, जेको ज़ख़्मी थी पियो ऐं हिन वक़्तु इस्पताल में दाख़िल आहे। हुन चयो त नवाबशाह पुलिस भी संदन का बि मदद लाइ तैयार नाहे ऐं बेवा औरत थाणनि जा चकर काटे रही आहे। 2011 में अदा मुंहिंजे अस्मे जी रोड हादसे में डेथ थी वई। उन खां पोइ असांजे सभिनी प्रॉपर्टियुनि ते घरनि ते हर शइ ते कब्ज़ो हो, जेको कोर्ट जे आदरनि ते असांजे नाले ट्रांसफ़र थिया ऐं शॉप्स जो कब्ज़ो मूंखे मिलियो पर घर जो न मिली सघियो। ऐं जंहिं घर में मां रहंदी हुअसि हाणे उन ते मुंहिंजे ॾेर मंज़ूर अहमद कब्ज़ो कयो आहे। 3 ॾींहं थी विया आहिनि, असां घर दर बदर लॻा पिया आहियूं। मुंहिंजो पुटु ज़ख़्मी कयो अथसि, उहो हॉस्पिटल में आहे, मां हुनखे हिते न वठी अची सघां, मां हुनखे हिते रहाए बि नथी सघां। ही मुंहिंजी न्याणियूं हुन सां दर बदरूं, अदा अलाह जे वास्ते असांजी मदद कनि। चीफ जस्टिस अदी फरियाल जेके जेके वसवार आहिनि, मां सभिनि खां अपील थी कयां त कुझु कयो असां। असांजे घर ते कब्ज़ो थियो आहे, मुंहिंजे चाचे कब्ज़ो कयो आहे, असांजी दुकाननि ते कब्ज़ो करणु थो चाहे। 11 साल थी विया आहिनि मुंहिंजे फादर जी डेथ खे। असां हर प्रॉपर्टी असांजे नाले थी वई आहे, पोइ बि हो चवे थो हिन मां मूंखे हिसो खपे ऐं असांजी जान खे ख़तरो आहे। मां अपील थी कयां असांखे पंहिंजो घर वठी ॾिनो वञे, असांखे कब्ज़ो ॾिनो वञे। हुन चीफ जस्टिस ऑफ सिंध आजी सिंध DIG SSP शहीद बेनज़ीराबाद ॿिनि वसारनि खां मुतालबो कयो त संदसि ॾेर ख़िलाफ़ कार्रवाई करे हुन सां इंसाफ़ करे खेसि तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।